हैदराबाद में वाक़िआ अॻु कंदासीं। हैदराबाद वेझो 4 ॾींहं अॻु क़तल थी वियल ड्राइवर जे क़तल जो केस 7 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो पियो। टंडो यूसुफ वारे इलाइक़े में 4 ॾींहं अॻु क़तल थियल ट्रैक्टर ड्राइवर गुलाम मोहम्मद बुरड़ो जे क़तल जो केस 7 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो पियो आहे। पुलिस चयो त मक़तूल जे भाउ जी फ़रियाद ते क़तल जो केस दाख़िल कयो पियो आहे। पुलिस मूजिबि क़तल केस दाख़िल थियण बाद 7 जवाबदारनि मां हिकु जवाबदार अली जान बुरड़ो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हैदराबाद में ख़बर अवां शेयर कयूं पिया। हैदराबाद वेझो 4 ॾींहं अॻु क़तल थी वियल ड्राइवर जे क़तल जो केस 7 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। टंडो यूसुफ वारे इलाइक़े में 4 ॾींहं अॻु क़तल थियल ट्रैक्टर ड्राइवर गुलाम मोहम्मद बुरड़ो जे क़तल जो केस 7 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। पुलिस चयो त मक़तूल जे भाउ जे फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि क़तल केस दाख़िल थियण बाद 7 जवाबदारनि मां हिकु जवाबदार अली जान बुरड़ो खे गिरफ़्तार कयो पियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद वेझो 4 ॾींहं अॻु क़तल थी वियल ड्राइवर जे क़तल जो केस 7 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। टंडो यूसुफ वारे इलाइक़े में 4 ॾींहं अॻु क़तल थियल ट्रैक्टर ड्राइवर गुलाम मोहम्मद बुरड़ो जे क़तल जो केस 7 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो पियो। पुलिस चयो त मक़तूल जे भाउ जी फ़रियाद ते क़तल जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि क़तल केस दाख़िल थियण बाद 7 जवाबदारनि मां हिकु जवाबदार अली जान बुरड़ो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हैदराबाद में वधीक तफ़सील मालूम कंदासीं शबीर रबड़ो खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद भरिसां टंडो यूसुफ वारे इलाइक़े में 4 ॾींहं अॻु क़तल थियल ट्रैक्टर ड्राइवर वारो मामिलो आहे। पुलिस पसंद जे परिणे सां तकरार बाद क़तल थियल गुलाम मोहम्मद बुरड़ो जे क़तल जो केस 7 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल करे छॾियो आहे। पुलिस ॿुधायो त केस मारिजी वियल ड्राइवर गुलाम मोहम्मद बुरड़ो जे भाउ जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे। फ़रियादी ख़ालिद बुरड़ो जो केस में मौक़ुफ़ आहे त 5 महीना अॻु माइटे रुज़वान उर्फ़ शाहिद बुरड़ो नारी सवेरा सां पसंद जो परिणो कयो हो। नारी जे भाउ साबिर बुरड़ो, अलीजान बुरड़ो, मज़हर बुरड़ो, रहीम बुरड़ो, गुलज़ार बुरड़ो, नादर ऐं सदाम बुरड़ो सां गॾिजी भाउ ते फायरिंग कई, जंहिं दौरान भाउ थॾे ते मारिजी वियो ऐं पोरियत रफ़ीक ज़ख़्मी थियो। ॿिए पासे टंडो यूसुफ पुलिस ॿुधायो त क़तल जो केस दाख़िल थियण बाद 7 जवाबदार मां हिकु जवाबदार अलीजान बुरड़ो खे गिरफ़्तार कयो आहे। वधीक ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। जी महिरबानी शबीर रबड़ो तफ़सीलनि जे लाइ।